आऊं हिकिड़ो काफ़िलो घर जो आऊं हिकिड़ो ऐं काफ़िलो घर जो मूंखे मारींदो मामलो घर जो। आऊं हिकिड़ो ऐं काफ़िलो घर जो मूंखे मारींदो मामलो घर जो। हथ फलुआ ॾिसी थी रोआं पुट। हथ फलुआ ॾिसी थी रोआं पुट। तूं त हूंदो आहीं दादलो घर जो। अला आशूर मानिया चयो मजदूर मानिया। अला आशूर मानिया चयो मज़दूर मानिया। बुखियो माण्हू अंधो आहे। बुखियो माण्हू अंधो आहे। अखियुनि जो नूर मानिया। प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध साइड़े हाज़िर थिया आहियूं पंहिंजी सिंध जे मंच ते। अॼु तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं नौजवान नई टही जे शाइर करीम चंडियो सां। उन इन इलाइक़े जे लाइ तइलीमी मैदान हुजे अदबी मैदान हुजे पाण मल्हायो अथसि। अचो त पाण हुन सां गुफ़्तगू करियूं। सभ खां पहिरीं पाण सवाल सिंध शाइरी मुतालिक़ पुछूं त पोइ वरी ॿियूं ॻाल्हियूं। अस्सलाम वालेकुम अदाब। वालेकुम करीम कहिड़ा हाल अथई? अल्लाह जी शुक्र है। ख़ुशि आहियो? तबियत कीअं आहे? फर्स्ट क्लास फर्स्ट कीअं क्लास। पई ज़िंदगी तव्हांजी गुज़रे? साईं ज़िंदगी ज़बरदस्त थी गुज़रे। अच्छा, मौज ई मौज आहे। माशाअल्लाह। शाइरीअ ॾांहुं लाड़ो तव्हांजो कॾहिं ऐं कीअं थियो? साईं शाइरी ॾांहुं लाॾो त लतीफ़े शेर मूंखे यादि थो अचे त सिरजी था सूर तमाई था सुख हुया। जी ऐं ॼाओसि वॾो चुसि त मुंहिंजे कननि ते मुंहिंजे नाने जी जेको शाइरी आहे उहा मुंहिंजे कननि ते कई। नाने जी शाइरी ऐं घर जे अंदरि मौसीक़ी सां मोहबत। पापा बि जेको आहे सो नानो ख़ुदा बख़्श। नालो ख़ुदा बख़्श मुजाहिद। जी नालो ख़ुदा बख़्श मुजाहिद। त उनजी शाइरी ऐं ख़ासि तौर ते उनजी शाइरी जेका हज़रत इमाम हुसैन ते लिखियल हुई त उहे असीं नंढा हूंदासीं त उहे उन ॻाईंदा बि हुआसीं स्कूल जे अंदरि जेको ॻाईंदा हुआसीं। बाद में मुंहिंजी हैंड राइटिंग ॾाढी ज़बरदस्त हुई त नाने जी अक्सर शाइरी लिखंदो हुयुसि ऐं पोइ नाने सां माण्हू मिलण ईंदा हुआ। उन खां पोइ बाद में मुंहिंजो उस्ताद ख़ालिद मुजाहिद चांडियो त हुन सां माण्हू मिलण आया ऐं हुनखे जेका पज़ीराई हुनखे जेका इज़त हिन अदब जे थ्रू मिलणु शुरू थी। मूं जेको आहे सो वरी ॾिठो त यार ही शाइरी ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता ॿियो वरी मुंहिंजो मामू जेको सो मिठा ख़ान त उनजा किताब हूंदा उनजी लाइब्रेरी माना घर जे अंदरि नंढड़ी हिकिड़ी ठहियल हूंदी अलमारी जे अंदरि किताब हूंदा पेटी जो हिकु काठ वारी पेटी उन जे अंदरि किताब हूंदा। उहा हिकिड़ो किताब खणंदो हुयुसि पोइ पढ़ी वरी ॿियो किताब जेको आहे सो माना हू रखी ऐं वरी ॿियो किताब खणंदो हुयुसि। पोइ आहिस्ता आहिस्ता शाइरी ॾे लाड़ो थियो सही ऐं पोइ बसि शाइरी लिखणु शुरू कई। सही। अच्छा, तव्हां सिंध जी तइलीम खे कीअं था ॾिसो? तव्हां मुख़्तलिफ़ किताब पढ़िया आहिनि ऐं नाने सां विझड़ाई तुम सां गुफ़्तगू कचहरी उस्ताद ख़ालिद मुजाहिद सां बि ऐं ॿिया अदीब जा किताब पढ़िया अथव ऐं मुआशिरे खे बि तव्हां घणो पढ़ियो आहे। पर छो त मूं तव्हांखे ॾिठो आहे त तव्हां KPK हुजे पंजाब हुजे बलोचिस्तान हुजे या सिंध जा जेके बि इलाइक़ा आहिनि उते तव्हां पंहिंजी जॉब कई आहे। तो तव्हां सिंध जी तइलीम खे कीअं था ॾिसो? सही आहे। सिंध जी तइलीम जेको सिंधी माण्हू आहे जेको नौजवान आहे अॼु असांजे ख़ासि तौर ते थर जो जेको नौजवान आहे या उत्तर जा जेके नौजवान आहिनि उहे माना पंहिंजी मदद पाण तहत त उहे जाम पतो ॾींदा पर हुकूमतुनि जा जेके हाल आहिनि उहे पूरा सुञाणनि। सही अभी डिस्ट्रिक्ट उमरकोट खे ॾिसी वठो त डिस्ट्रिक्ट उमरकोट जे अंदरि बि स्कूलनि जी छा हालत आहे सही ये ॾिसी सघो था। जी जी हाणे मुंहिंजी मिसाल तौर देह आहे इन देह जे अंदरि ग़लति स्कूल आहे कोन। माना हिते पूरी देह जे अंदरि ग़लति स्कूल जो न हुजणु माना त हिकिड़ो माना नाकाम जेका असां माना हिते जेका हुकूमत आहे उनजो सबूत आहे। पोइ इहा शइ आहे। उन खां पोइ जेके आहिनि असांजा स्कूल आहिनि उनजी ॿहिराणियुनि जे अंदरि माना हर को माण्हू पंहिंजे स्कूल जी पाण ज़िमेदारी खणे त उहो ज़िमेदारी खणे। बाक़ी रही ॻाल्हि हिनजी पंजाब जी त पंजाब जी जेका आहे तालीम उहा असां खां इलाही घणो एडवांस आहे। बाक़ी बलोचिस्तान ऐं सिंध जो हाल जेको आहे या हिन KPK जो हाल उहो तक़रीबन साॻी आहे। बलोचिस्तान अञा पोइ ते आहे पर हे ॿ सूबा माना बराबरि ई आहे। अच्छा,